नाज़रीन, बदीन में माहिगीरन जी तंज़ीम पाकिस्तान फिशर फोक फोरम पारां पानी जी खोटे मिठे पानी जे ढंढन ऐं दरियाहनि ते कब्ज़नि ख़िलाफ़ साहिली पट्टी जे इलाइक़े में पुरवकार तक़रीब मुनक़िद कई वई। उन हवाले सां ॾिसूं था इमरान अब्बास जी हीअ रिपोर्ट। माहिगिरनि जे हक़नि लाइ कम कंदड़ समाजी तंज़ीम पाकिस्तान फिशर फोक फोरम पारां बदीन जे साहिली पट्टी जे ॻोठ इलियास मल्ला में हिकु तक़रीब कोठाई वई। तक़रीब में मरकज़ी चेयरमैन महरान अली शाह, वाइस चेयरमैन यास्मीन शाह ख़ुसूसी शिरकत कई। इन मौक़े ते अॻवाननि जो चवणु हो त अॼोकी तक़रीब जो मक़सदु पाणी जी खोट, मिठे पाणी ते कब्ज़नि, माहिगिरनि जे मुख़्तलिफ़ मसइलनि खे ॿुधणु, उन्हनि मसइलनि खे हल करणु ऐं उन्हनि मसइलनि खे उजागर करे ऐवाननि ताईं पहुचाइणु आहे। असां कुझु डिमांड्स की फेडरल गवर्नमेंट सां ऐं सिंध गवर्नमेंट सां कि असांजे माहीगीर तबके खे लेबर कंसिडर करे उनखे सोशल सिक्योरिटी ऐं ॿियूं बुनियादी सहूलियतूं उन्हनि खे मुहैया कयूं वञनि ऐं आर्टिकल 73 जेको लॉ आहे, इंटरनेशनल लॉ, यूनाइटेड नेशन कन्वेंशन लॉ ऑफ द सी, उनखे इम्प्लीमेंट कयो वञे। इन प्रोग्राम जो जेको मेन मक़सदु आहे उहो आहे इन मल्हाह बिरादरी में सुजागी पैदा करणु, छो त कुझु माण्हू ॿाहिरियां हिते अची करे हिननि मल्हाहनि खे पाण में वेड़ाए ऐं उन्हनि जे रोज़गार ते कब्ज़ो करे उहो फ़ाइदो खणी रहिया आहिनि। त असां चाहियूं था त हिन रोज़गार ते, हिननि झीलनि ते, ढंढुनि ते जेको हक़ आहे उहो असुलु हिननि मल्हाहनि जो आहे। तक़रीब में ज़िला बदीन जे मक़ामी क़यादत समेत साहिली पट्टी जे माहिगीरनि वॾी तादाद में शिरकत कई। इमरान अब्बास, SS न्यूज़, बदीन।